सवेल लाइट हली वई, तंहिंजे करे वरी ॻाल्हि ॿोल शुरू था कयूं। अॼोको ॾींहुं इंतिहाई अफ़सोसनाक ॾींहुं आहे, जंहिंमें हिकिड़ो असांजो भाउ नौजवान निज़ाम जोखियो, उनजी कल्ह शहादत थी आहे। शहादत लफ़्ज़ इन करे पियो चवां जो जेको पंहिंजे क़ौम, वतन, पंहिंजे वसीलनि, पंहिंजे इंसानी ऐं कुदरती हयाती बचाइण जे लाइ पंहिंजी जान ॾिए थो, उहो शहीद आहे। ॿियो वाक़ियो थियो आहे जो असांजी हिकिड़ी भेण, सियाल भेण, उहा गोलीअ जो निशानो थी आहे। हफ़्तो ॿ अॻु में असांजो हिकिड़ो सूमरो ॿार कासिमाबाद में बरबरीअत जो निशानो थियो आहे, फ़क़ति मोर जे नंढड़े बचे जे इल्ज़ाम में। ऐं ख़ुशीअ जो ॾींहुं इन करे आहे जो असांजे सिंध जी आबादीअ जो हिकिड़ो तमामु मुतहरिक ऐं कारोबार ऐं इल्म जी दुनिया में सरगर्म असांजे बिरादरी जो हिसो, असांजा हिंदू भाउर, मूंखे चंद दोस्तनि चयो त हीअ ॾियारी जो केक कटण लाइ तव्हां आया हुई आहियो, त हीउ जेको ताज़ो मामिलो पियो हले ऐं तव्हां ते इक़्तिदारी धुर जा माण्हू शुरू थी विया आहिनि ऐं तव्हां ते इल्ज़ाम तराशियुनि में, उन ते तव्हां थोरी रोशनी विझी छॾियो। दोस्तो, जॾहिं हैदराबाद में फ़साद थिया तॾहिं उन खां अॻु में 86 में बाबा जेल में आज़ादु थियो, कराची सेंट्रल जेल वली साहब जे नंढे भाउ जी जाइ ते। उन ज़माने में असीं पठान कॉलोनी में रहंदा हुआसीं। पोइ जॾहिं फ़साद थिया तॾहिं पठान कॉलोनी जी जाइ असां लाइ मौज़ू न रही, तमामु उहो ख़तरे जी सूरताल में हुई, जेके लिसानी फ़साद कराया विया। उन ज़माने में अल्लाह बख्श मक्सी साहब सां मुंहिंजो भाउ मिलियो ऐं उन्हनि जूं नसीम डिलक्स में जायूं हुयूं। उते उन्हनि जी क़ीमत उन्हनि 4.5-5 लख रखी, पर उन ज़माने में चयूं त छाकाणि त आबाद कान थी नसीम डिलक्स खे, अञा ताईं रस्तो कोन्हे। उन ज़माने में चयूं त रस्तो जल्द ठहण वारो आहे, तव्हांखे 2.5 लख में जाइ ॾियूं था, पर छाकाणि त रस्ता कोन्हनि ॿिया आहिनि, तव्हां 50,000 रुपया हींअर ॾियो, 2 लख रुपया पोइ ॾिजो आराम सां। ठहियल ठुकियल जाइ मिली मूंखे, मुंहिंजे भाउ खे, मुंहिंजे मामे खे। पोइ अॻिते उहे जायूं मूं पंहिंजे दोस्तनि खे वठी ॾिनियूं, शाह मुग़ल साहब खे, जेको सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहे, मक़सूद मेमण साहब खे, ज़ैब टालपुर साहब खे, इन रिआयत सां त 50,000 ॾियो, जाइ वठो, पोइ वरी आस्ते आस्ते क़िस्तूं ॾिजो। मक़सूद मेमण साहब खे इन्हनि सां मिली, पोइ जाइ उते रहियासीं। पलियो साहब जीअं कराची मां शिफ्ट थियो त उन लाइ मसवाड़ ते जाइ ॻोल्हीसीं, नसीम नगर में। उन जाइ जो नंबर हो B40 नसीम नगर। भरिसां हाफ़िज़ कुरैशी साहब ऐं नज़ीर कुरैशी साहब जो घर हो ऐं लियाकत अज़ीज़ साहब उते रहंदा, पलियो साहब उते रहंदो। उहा के बहिराणी साहब जी जाइ हुई, ग़ुलाम नबी बहिराणी साहब जेके अज़ीज़ जी उहा किराए ते वरिती हुई। उते पलियो साहब काफ़ी वक़्तु रहिया, सरगर्मी थियूं, पर पोइ पलियो साहब नंढी जाइ ऐं किराए जी जाइ ऐं मालिक मकान चयो त हाणे आउं ख़ाली कराइणु चाहियां थो। पलियो साहब सभु कम मूंखे चवंदो हो, किताब तव्हांखे ख़बर आहे पलियो साहब जा इहे जेके बि आहिनि, कोट लखपत जो क़ैदी वॉल्यूम 1, 2, अवांजे पुॼाणा, पसी ॻाढ़ा गुल, हरण अचीला बीठा सोचनि, मारन मुंझ मुयास, इहे सभु मूं छपराया आहिनि, इहा ख़बर आहे फ़ैरोज़ मेमण साहब खे ऐं ॿियनि पब्लिशर्स खे। त इहे पलियो साहब कम मूंखे चवंदो, पासपोर्ट त मूंखे चवंदो, टिकट त मूंखे चवंदो, जेके बि कम हूंदा पलियो साहब मूंखे चवंदो। नतीजे में पलियो साहब मूंखे चयो त हाणे ही जाइ किराए ते ख़ाली था करनि, छा कयूं? आउं तॾहिं नसीम डिलक्स में रहंदो हुउसि, त मूं उन सिलसिले में पंहिंजे चाचे सां ॻाल्हायो, ग़ुलाम क़ादिर साहब सां। उन चयो त आउं 150, 200, 300 वारनि जी प्लाट वठी ॾेई सघां थो, मूं वटि एतिरा पैसा आहिनि त प्लाट वठो, पोइ आस्ते आस्ते जाइ ठारायो। पोइ 2 प्लाट 150 वारनि जा ग़ुलाम क़ादिर साहब वरिता, हिकिड़ो प्लाट 150 जो मूं वरितो। 450 वारनि ते उहा पलियो साहब जी जाइ ठही। हाणे आउं हीअं चई सघां थो त उहे सभु मूं वरिता, पर तारीख़ में माण्हू सुभाणे पाण हूंदासीं कोन हूंदासीं, हींअर त ख़बरूं करे हलियूं वञ पियूं, पर कागज़ चेक थींदा, वेरीफाई थींदा, त माण्हू चवंदा बाबा अयाज़ लतीफ़ पलियो साहब त ग़लति बयानी कई। त तारीख़ वटि माण्हू जवाबदार हुअणु खपे। त उहे 300 वारनि जी जाइ जेको प्लाट हो सो पलियो साहब जे नाले हो, हिकिड़ो मुंहिंजो प्लाट हो। उन्हनि 450 वारनि ते पलियो साहब खे जाइ ठाराईसीं, जेका हींअर D10 थी सघे। उन में हिकिड़ो प्लाट हीअं एल शेप थी आहे,
हिकिड़ो कुंड वटि प्लाट आहे, 2 प्लाट आहिनि, इहा कैटेगरी 150 वारनि जी आहे। उन ते जाइ मूं पाण ठाराई। उन जाइ जो नक्शो मुंहिंजे दोस्त, मुंहिंजे प्यारे जिगर हफ़ीज़ जान सरंदी ठाहे ॾिनो, जेको आर्किटेक्ट आहे, ऐं पीर फरीद जान सरंदी साहिब जो नंढो भाउ, महिराण यूनिवर्सिटी उस्ताद, उन नक्शो ठाहियो ऐं सॼी ॾींहुं राति बीह मूं कंस्ट्रक्शन कराई। उन दौरान ई आउं बि नसीम डीलक्स मां शिफ्ट थियुसि प्रिंसटाउन। हाणे नसीम डीलक्स जी जाइ जो विकीसीं 2.5 लख वारी, तेसीं उहा 5-6 लख रुपया थी चुकी, जंहिंमां मूं हीउ प्लाट वरितो ऐं पोइ मुंहिंजी जाइ में रहण खां पोइ मूं 52 बेंगलोर्स अल मुस्तफ़ा टाउन प्रिंसटाउन में हिकिड़ी 750 फुटनि जी 83 गज़नि जी जाइ वरिती, जेका सेक्रेटरीट थी सघिजे, जिते क्यूएटी जा एसएसटी जा दोस्त मौजूदु आहिनि। इहा जाइ मूं 1996 में हिकिड़ी ख़ातून खां वरिती। उन ख़ातून उहा जाइ मियां मक़सूद साहब, जेको काज़ी आज़म साहब जो नाठी हो, उन खां उन ख़रीद कई, काज़ी आज़म साहब खां। छाकाणि जेको प्रिंस टाउन आहे, इहा स्कीम काज़ी आज़म साहब जी आहे, ऐं नसीम नगर, नसीम डीलक्स, इहे स्कीमूं अला बख्श मक्सी साहब जूं। त काज़ी आज़म साहब खां, तंहिंजे करे जेके मज़ेदार ॻाल्हियूं कनि था दोस्त, पोइ हीअं थियो पोइ हूं थियो, त मज़ेदार ॻाल्हियूं कनि था। कल्ह हिकिड़े दोस्त ॾींहुं टियों ॾींहुं तकरीर पे ॾिठमि, चई त मज़ेदार ॻाल्हि कई, चई त जाइ पली साहब वरिती, पोइ पलीअ साहब ॾिनी अदी ज़ाहिदा शेख खे, पोइ अदी ज़ाहिदा शेख डोनेट कई ट्रस्ट खे। मूं खिलियोसि, ओॾी महिल मुंहिंजे भरिसां दोस्त वेठा, मूं चयो त पलीअ साहब जे वफ़ात खां पोइ अदी ज़ाहिदा पलीअ साहब खे अॻु में गुज़ारे वई। असां जेका अॻु में अदी ज़ाहिदा गुज़ारे वई, तंहिंखे कीअं ख़बर पई त पलीअ साहब जे गुज़ारण खां पोइ ट्रस्ट थो ठहे, उनखे वरी उहा जाइ ॾेई वई। पर मज़ेदार ॻाल्हियूं पिया कनि, तीअं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदा आहिनि, करे चवंदा आहिनि काग़ज़ विञाइजी विया, करे चवंदा आहिनि। हाणे हिकिड़ो मज़ेदार माण्हू छा थो करे सघे। असांजे फैमिली जी हिकिड़ी अदी आहे, मूंखे खां वधीक सिंधियुनि सां ज़ुल्म आहे। पलीजा त नंढड़ी बिरादरी आहे, तीअं पलीजा, जोखिया, सुमरा, चांडिया, खोसा सभु 4 बिरादरियूं आहिनि, पर सिंध सां आया मूंसां ख़ैरपुर जा दोस्त मिलण। ऐं पोइ सन जे दोस्तनि चयो पलीजनि जो काज आहे, हुन में अचो। मुंहिंजो पलीजनि जे काज में ज़ाती हैसियत में ईंदुसि, बाक़ी आउं बिरादरियुनि में यकीन कोन रखंदो आहियां। सॼी सिंध मुंहिंजी बिरादरी आहे, बल्कि सॼो आलम असांजी बिरादरी आहे, पर सिंधी वधीक मज़लूम आहिनि, तंहिंजे करे सिंध बिरादरी आहे। त उन में जाइ जेका काज़ी आज़म साहब जे प्रिंसटाउन में उहा वरिती वई। अच्छा ख़ैर, मूं हुन अदी जी ॻाल्हि पे कई, विच में अची वई। त उहा असांजी अदी आहे, वॾी आहे। उहा आउं नाला कोन खणणु चाहींदो आहियां, असांजे घर जी आहे। उहा भेण पीपुल्स पार्टी में बि रही आहे, कुझु वक़्तु MQ में बि वई, ऐं पलीअ साहब खे, पलीअ साहब जी अदी हुई। पलीअ साहब खे एॾो मजबूर कयईं त पलीअ साहब खे उन ज़माने में संदसि लेक्चरशिप लाइ ख़ुर्शीद शाह साहब खे चवणो पियो। ख़ुर्शीद शाह साहब एजुकेशन मिनिस्टर हो कुझु वक़्त में सिंध हुकूमत में, शायदि 88 जो या 90 जो पीरियड हो, 93 जो। उन में पलीअ साहब चयो, फटाज़ होटल में हिकिड़ो प्रोग्राम हो, उन में पलीअ साहब खे चवणो पियो, एॾो हुन अदीअ प्रेशर विधो, मूंखे नौकिरी वठी ॾियो, मूंखे नौकिरी वठी ॾियो। उन लाइ पलीअ साहब जेको इहो पसंदि कोन कंदो हुन क़िस्म जा कम, पर चवणो पियो त मुंहिंजी भेण खे, मुंहिंजी हमशीरा खे लेक्चरशिप जी नौकिरी ॾियो। लेक्चरशिप अदी नौकिरी कोन कंदी हुई, पोइ नेट नोटिस निकिरंदा, पोइ नालो चेंज करे छॾी, 2 नाला रखी छॾी, वॾी भेण जो नालो रखी छॾी, छाकाणि त नौकिरी ते कान वेंदी हुई, त उते वरी पघारुनि वग़ैरह जो मसइलो थींदो हुओ। पोइ पंहिंजे मुड़ुस खे पुलिस खाते में वठाए ॾिनई, पलीअ साहब खे चई नौकिरी। पोइ SHO थियो, सुठो माण्हू हो, उहो ड्यूटी कोन कंदो, पोइ सस्पेंड। ऐं हींअर ख़ुदा जे फज़लो करम सां चइबो आहे न त बिलियनर आहे। उहा असांजी पुफी साहिबा करोड़पति न, बिलियनर। ताज़ो संदसि 2 पुटनि ते खून जो केस थियो आहे, पुलिस वारे खे मारण में। हिकिड़ो पुलिस वारो हुनखे मारे छॾियो, हुन ते खून जो केस थियो आहे। उन में बि पैसा हलनि पिया, ख़र्च थियनि पिया, उन में गिरफ़्तारी कोन थींदी, जीअं सिंध में थींदो आहे। वॾा माण्हू पैसा ॾेई छुटी वेंदा आहिनि, तीअं उन में अरबे रुपया जिन वटि आहिनि त उहे ख़र्च पिया थियनि। ठठे में जेके बि तरक़ियाती कम थिया ऐं खाजी विया, उहे हुनजे फर्ज़ंदनि वटि सभु ठीकु आहे। ठठे जा स्कूल हुजनि, ठठे जा रोड हुजनि, ठठे जा पार्क हुजनि, पार्कनि जा पैसा खाई विया, रोडनि जा खाई विया, अरबपति आहिनि। पोइ उहे छा कंदा आहिनि, जो उन्हनि वटि कंहिं ज़माने में जाम सादिक अली साहब हूंदो, पोइ चवनि था त जाम सादिक अली वटि जॾहिं वेंदा हुआ के मुखालिफ़ माण्हू MQ जा, त जाम सादिक अली वटि खीसे मां मरहूम फ़ोटो कढी ॾेखारींदो। वो फोटो हूंदो अल्ताफ़ हुसैन साहब जो, तो चवंदो जब तक इस शख्स को मैं ठीक नहीं करूँगा मैं इक़्तिदार नहीं छोड़ूंगा। पोइ वरी जॾहिं MQ वारा ईंदा त साॻियो फोटो कढी ॾेखारींदो, मैं आज कुछ जो कुछ हूँ इस शख्स की वजह से, फोटो साॻियो हूंदो। त
हीअ जेका असांजी वॾी अदी आहे पुफी साहिबा, उन वटि 3-4 फ़ोटू आहिनि पर्स में। मार्क्स जो, ज़रदारी साहिब जो, कंहिं ज़माने में अल्ताफ़ हुसैन जो, ऐं जेकॾहिं अची वियो नवाज़ शरीफ़ साहिबु, सिंध हुकूमत हुनजी हूंदी, सुभाणे PTI सिंध हुकूमत हुजे त इमरान ख़ान जो साहिब जो फ़ोटो हूंदो, किथे उहा अदी जेका असां इनकलाबी हूंदी आहे। तव्हां ॾिसो था गुज़िरियल 3-4 महीननि में मुंहिंजा घणा जहिड़ा थिया आहिनि। भाॾाइनि सां, भाॾाइनि जी ज़मीन ते कब्ज़ो थियो, नवाज़ शाह भाॾाई, जहिड़ा फॾा गोड़ रड़ियूं, बिरवनि जी ज़मीन ते कब्ज़ा कयूं, जमालनि जी ज़मीन ते कब्ज़ा कयूं, जोखियनि जे उते चोथरी जोखियो हिकिड़ो कब्रिस्तान ते पियो रड़ियूं करे उनजे कब्रिस्तान ते कब्ज़ा कयूं, जाखरनि ते, लाशारनि जी ज़मीननि ते, मलाहनि जी ज़मीननि ते को माण्हू कोन छॾियो अथनि। ऐं तक़रीबन को बड़े एहतियात सां चइजे त 30-40 अरब जे ज़मीनुनि ते हदीद खां वठी ठठे ताईं कब्ज़ा अथनि। पर ख़ैर उन्हनि जो मामिलो आहे, नैब ॼाणे, इनकम टैक्स ॼाणे, ऐं FIA ॼाणे, एंटी करप्शन ॼाणे, सिंध जा माण्हू ॼाणनि। ऐं आम फ़र्द आहियां, मूं वटि इक़्तिदार त कोन्हे जो आउं हिसाब किताब कंदो वठां। त ख़ैर उन्हनि अदिन चयो त ही जाइ बराबरि उहा अदी ते जाइ में रही हुई। हाणे तव्हांखे ॿुधायां कीअं रहिया। त 1995-94 में जॾहिं बाबा D10 ते 18 ॾिनी साईं बस जाइ शिफ्ट थियो, त उन जेके मिलणु चाहिनि मूंसां मिलनि, पोइ वरी आउं आराम कयां या पंहिंजी पसंदि जी का लिख पढ़, तहरीर, को रिसर्च कुझु कयां। त हाणे जाइ मूंखे ॿी ॻोल्हे ॾे जिते मसवाड़ ते रहां। तेसीं आउं 1996 में ॿुधायमि त हीअ जाइ वठी चुको हुउसि। मुंहिंजो बाबा हिते रहनि भले कुझु वक़्तु, ॻाल्हि कुझु वक़्त जी। मूंखे जो 5-7 लख मिलिया त हुन मां हिकिड़ी हीअ जाइ वरिती, ॿी C3 नसीम डीलक्स जाइ वरिती, जंहिं ते बि दोस्तनि जो कब्ज़े जो ख़्यालु आहे। असां जेके प्यारा आहिनि अरबपति प्यारा, उहे अरबपति प्यारा 70-70, 80-80 वारनि जी जाइनि ते कब्ज़ो था कनि। त हीअ जाइ जेका 52 नंबर जाइ हुई, इहा पलीअ साहिब खे चयोसीं। पलीअ साहिब पीउ पुट में कहिड़ा लेखा, ऐं चाहियां त बाबा जी जाइ में रहियो पियो हुजे, बाबा जाइ मुंहिंजी जाइ में रहियो पियो हुजे। ऐं सॼो ॾींहुं सिंध में घुमंदो हुउसि त बाबा जी लैंड क्रूज़र खणी पियो घुमंदो हुउसि, बाबा जा सभु साथी खणी पिया घुमंदा, कॾहिं कहिड़े साथी वटि, कॾहिं साईं आलम शाह खणी पियो वेंदो, कॾहिं आउं, कॾहिं पलीअ साहिब जी करोला, कॾहिं मूं वटि, कॾहिं अदी ज़ाइदा वटि, कॾहिं कंहिं वटि, कॾहिं कंहिं वटि, ईअं खणी पिया हलंदासीं। पलीअ साहिब जॾहिं पलीअ साहिब जी जाइ पई ठही ताज़ो 2014-15 में, तॾहिं पलीअ साहिब सॼो वक़्तु मुंहिंजे घर रहियलु। त पीउ जो घर हो, मुंहिंजो घर त हो ई कोन, बाबा जो घर थियो, बाबा जो घर मुंहिंजो आहे। तंहिंजे करे हिते दोस्तनि खे रहण जे लाइ ॾिनोसीं, भले रहंदा हुआ यका, रहंदा आया। पोइ पुफी आई, चई त कुझु ॾींहं रहणु चाहे थी, हुनखे बाबा जो भले रहो, रहंदा रहिया। जेतिरो वक़्तु दोस्त रहिया, अञा बि जेके दोस्त, भला हाणे जेके दोस्त रहिया पिया आहिनि उहे को मूंखे मसवाड़ था ॾियनि छा? जेके दोस्त QAT जा या SST जा या नौजवान तहरीक जा या सिंधियाणी तहरीक जो हदियूं, उहे असां को ख़ानदान आहियूं न, असीं घर आहियूं। हींअर मूंखे जेकॾहिं फ़ोन करे छॾे कादर आंटो साहिबु या नूर अहमद कातियार साहिबु या रसूल बख्श ख़ासकली साहिबु या को बि दोस्त, त अया साहिबु मूंखे गाॾी तव्हांजी खपे, ॿार खे अस्पताल वठी वञिणो आहे, या तव्हां राति जो रहण जा मानी मोकिले ॾियो त मानी मोकिलींदासीं। शौकत सिरेवाल खे कादर आंटो साहिबु चवंदो पियो आहे त मानी मोकिले ॾियो, मानी मोकिले ॾींदो, अञा मोकिले ॾींदोसीं। जॾहिं बि ज़रूरत पवंदी आहे त कादर आंटो साहिबु फ़ोन कंदो आहे शौकत सिरेवाल साहिब खे त मूंखे घरां मानी मोकिले ॾियो, त कादर शौकत सिरेवाल मानी मोकिले ॾींदो। ऐं वरी शौकत सिरेवाल खे आउं चवां मूंखे मोकिले ॾियो त मूंखे मोकिले ॾींदो। त पंहिंजा पाण त पार्टियूं हिकिड़ी, हीअ त खणी हिकिड़ी पार्टी हुआसीं। पर असांखे को दोस्त STP या SUP जो चवे, या आउं हुनखे चवां जसकम जो बशीर ख़ान कुरैशी हो न, अमाला मानी पालक रदराए खणी ईंदो, पार्टी त ॿी हुई। बशीर ख़ान कुरैशी भाउ मुंहिंजो, उहो मानी ठाराए, पालक ऐं साग ठाराए, अमाला खणी ईंदो। जिना हॉस्पिटल में अमा आऊं बशीर ख़ान संदसि घरवारी वेही साग जी मानी खाईंदा हुआसीं। त पाण सिंध जा सभु क़ौमी कारकुन हिक ॿिए जो हिसो आहियूं। त उहा जाइ जेका हुई मुंहिंजी, हुन में दोस्त रहिया पिया जीअं हाणे रहिया पिया आहिनि। जाइ छाजे लाइ हूंदी आहे? कंहिं मसरफ़ लाइ हूंदी आहे न, त माण्हू किराए ते ॾेई करे या विकिणी करे। जाइ रखबी छो आहे? या त माण्हू रखंदो आहे त आऊं रहां, या मिट माइट रहनि, या संगती साथी, या विकिणी करे बि आहे। त जॾहिं एतिरे वक़्त खां पई आहे, एतिरे वक़्त खां उन जा कागज़ पिया आहिनि, दोस्त चवनि था कागज़ चोरी थी विया। बाबा हीउ जदीद दौर आहे, हिन दौर में जेकॾहिं कागज़ चोरी थी विया आहिनि त हुनजी का कंप्लेन कबी, कागज़ गुम थी वेंदा, हुनजी दोस्त मज़ेदार ॻाल्हियूं था कनि। जेका बि कागज़ रजिस्टर थियनि था उन्हनि जी डुप्लीकेट ओॾीमहिल ई दरख़्वास्त बि रजिस्ट्रार ऑफिस मां निकिरी ईंदी, ऐं जेको कागज़ रजिस्टर्ड थिए थो उनजी माइक्रो फिल्मिंग में उनजी माइक्रो फिल्म रिकॉर्ड थिए थी सॼे सिंध जी। जेको बि कागज़ थींदो, ऐं कागज़ उहो 1996 जा। हींअर दोस्त महेश कुमार दर्शन ऐं ॿिया वेठा, हुननि चयो असांखे ख़बर आहे पुराणा कागज़ आहिनि 96 जा, 96 जी रजिस्ट्री आहे। ऐं रजिस्ट्री को हथ जी एग्रीमेंट कान्हे, तो को ॿी साइड ॾिनी मूंसे खे, लखाणे ॾिनी वलीदाद खे, उहा रजिस्ट्री ईअं कोन्हे।
त आबाई ज़मीन आहे फलाणो। पहिरीं ॻाल्हि त इहा ॻाल्हि दोस्त जी ज़रीना जी, उहा ॻाल्हि थी अलॻि। पर हूअं जेका अम्मा जी शइ वरितल आहे, सच बि अम्मा जी वरितल आहे, जेका मूं वरिती हूंदी मोटरसाइकिल, सां ईअं थोरी चइबो त हीअ मोटरसाइकिल मूं वरिती कान्हे, इहा अम्मा वरिती मूंखे गिफ्ट कई हुई। मोटरसाइकिल त मूं वरिती हूंदी। त हीअ जाइ ईअं कोन्हे त को पलीअ साहिबु वठी मूंखे ॾिनी, हीअ जाइ मुंहिंजी पार्टी जो इस्तेमालु। ऐं मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त पलीअ साहिब जी D10 में 300 वाली जेका जाइ आहे, 150 जा 2 प्लाट, उहे ग़ुलाम कादिर साहिबु वठी ॾिना। ऐं उन ते कंस्ट्रक्शन सॼी ग़ुलाम कादिर साहिब जी मदद सां थी, जेका बि थी उते। ऐं नसीम नगर जी जेका एडवांस हुई साहिबु ग़ुलाम कादिर पलीअ साहिबु ॾिनी। त हाणे हीअ जेका कढी ॾियो, मूंखे चवंदा त आउं कढी ॾींदुसि। मूंखे जेकॾहिं सिविल सूट दाख़िल करे मूंखे रिस्पोंडेंट ठाहे मूंखे घुराईंदा त आउं जंहिं कोर्ट में दोस्त घुराइणु चाहियां। हा दोस्त चवनि तव्हीं छो बाबा, आउं छो ॾियां? पाकिस्तान जा 7 करोड़ माण्हू ठक ठक करे ॿिए खे ॿुधाईंदा आहिनि, तव्हीं सभु ॿुधाईंदा आहियो जेके बीठा आहियो, अदा अस्सलाम वालेकुम, ही मोटरसाइकिल मूं वरिती आहे, कागज़ ॾिस। घुरंदो उहो आहे जेके ॿिए खे दावा हूंदी आहे, उहो चवंदो फटफटियो मुंहिंजो आहे त पोइ हुनखे कागज़ ॾेखारिबा आहिनि। या जेको माण्हू आहे घर आहे, जेके सारी संद में रहनि था, जर्मनी में फ्रांस में, कागज़ खणी पाण मुंहिंजी जाइ ॾिस, ख़ुदा जो कसम ई जाइ मुंहिंजी आहे, भॻवान की सौगंध इहे मकान मेरा आहे, इहे केरु कंदो आहे छा? तंहिंजे करे मूंखे आउं हींअर दावत थो ॾियां दोस्तनि खे, सुभाणे सिविल सूट फाइल कयो, उते चओ त बाबा अयाज़ लतीफ़ अली जा कागज़ अची, सुभाणे ओरिजिनल कागज़, फोटो स्टेट न, ओरिजिनल कागज़ अची ॾेखारियो। ऐं पोइ वरी रजिस्ट्री सां गॾु संदरी माण्हुनि जी थोरी वकील जी हैसियत सां गाइड करे छॾियां त रुॻो रजिस्ट्री काफ़ी न आहे, उन सां गॾु 7 फार्म जो दाख़िला करणी पवंदी आहे मुख़्तियारकार वटि। उहा बि हींअर कान थी आहे, उहा बि थी आहे 1996। 1996 में रजिस्ट्री थी आहे, 1996 में खातो रखियो। ऐं असांजी जेका अदी साहिबा आहे, बिल्डर साहिबा, जेका पीपल्स पार्टी में बि आहे, अवामी तहरीक में बि आहे, कंहिं ज़माने में इनकम में रही आहे, बिल्डर बि आहे, अरबपति बि आहे। ऐं ताज़ो हर 15 ॾींहं हुनजी प्रेस कॉन्फ्रेंस हुई आहे। ताज़ो जॾहिं पुलिस वारो मारे विधऊं तॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस पे कई त असांजी ज़मीन ते कब्ज़ो आहे। उनखां अॻु में जॾहिं भाॾाइनि ऐं लाशारनि सां थियोसि तॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस। तरीक़े वारदात हाणे हीअ आहे त 15-20 माण्हू फायरिंगूं करे माण्हू मारींदा, पोइ उहे सरज़मीन तां गुम थी वेंदा। पोइ वरी हिकिड़ी 2 ख़वातीन ईंदियूं, उहे अजरक बजरक पाए, वॾो जेको सो ब्रव बव वेड़े, उहे अजरक पाए, उहे अची वेंदियूं त मुंहिंजा बच्चा मासूम आहिनि, नाज़ुक मुंहिंजा बच्चा आहिनि मासूमड़ा, उन्हनि ते कूड़ा केस पिया थियनि। जेको मरी वियो माण्हू, उहो मर्द माण्हू, ओॾीमहिल मारण वारा मर्द हूंदा। प्रेस कॉन्फ्रेंस में इहो अदिल जो तरीक़ेकार आहे, उन में 3-4 उहे अची वेहंदियूं आहिनि प्रेस क्लब में, प्रेस कॉन्फ्रेंस कंदियूं आहिनि। ताज़ो 3-4 महीननि में ॾिसी वठो त उन अदियूं घणी प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं। ख़ैर, त उन अदी संदसि तकरीर में बि मज़ेदार ॻाल्हि कई, तव्हां गौर कोन कई। चए त जाइ भले कंहिंजी बि हुजे, पर ठाराई मूं हुई, हिकिड़ो कमिरो ठारायो, माना ख़ुदि तस्दीक पई करे न त जाइ ॿिए कंहिंजी हुई ऐं मूं कमिरो ठारायो आहे। भई तकरीर में इहा चई त जाइ असांजी हुई, चई न, चई जाइ हुई, उन ते मूं कमिरो विझी ठारायो। तंहिंजे करे हुननि जी तकरीर ॿिए चयो आहे त अदी ज़ाहिदा पलीअ साहिब जी वफ़ात खां पोइ ट्रस्ट ठहियो, उन ट्रस्ट खे डोनेट कई। अदी ज़ाहिदा असांजी भेण हुई, साथियाणी हुई, क़ौमी अवामी तहरीक जूं समूरियूं भेनरूं असांजूं साथियाणियूं आहिनि। ईअं त न कयो न, अल्ताफ़ हुसैन वांगुरु त न कयो त ये शहीदों का कब्रिस्तान है, वरी अज़ीज़ाबाद जो कब्रिस्तान पवाए वञो, वरी ही जो शहीदों की गली है, वरी सॼी अज़ीज़ाबाद जी घिटी फबाए वञो। इहो तरीक़े वारदात त न कयो न। अदी ज़ाहिदा जॾहिं हुई हयात, तॾहिं हुनजो इलाज बि कोन करायो, तॾहिं अदी ज़ाहिदा खे नंढड़ो हिकिड़ो कमिरो बि कोन ॾिनो। पलीअ साहिबु त बीमार हो, उनजी उन वक़्तु 80 सालनि खां मथे उमिरि हुई। जेके आस पास वेठा तिन पलीअ साहिब खे जे उन बीमारीअ जो फ़ाइदो वठी अदी ज़ाहिदा खे मुकमिल नज़रअंदाज़ कयो। अदी ज़ाहिदा वटि पंहिंजी महिराण गाॾी बि कान हुई। अदी ज़ाहिदा वटि पंहिंजी मर्ज़ीअ सां वञण लाइ हुनखे गाॾी घुरणी पवंदी। असांजी भेण हुई, मूंसां उहा बॉम्बे जी घिटियुनि में असां पंध पिया कया, पोइ मूंसां अदी जेका ॾुखड़ा रोईंदी हुई, त उन सां जेको हिन असांजी ख़ातून भेण हशर कयो, ही जेका असांजी बुज़ुर्ग भेण साहिबु आहे, बिल्डर माफ़िया जेके लैंड माफ़िया आहिनि, इन अदीअ जेको अदी ज़ाहिदा सां हशर कयो, उनखां अॻु में मुंहिंजी ॿी अमड़ नसीम थेबो साहिबा सां जेको हशर कई, ॿी मुंहिंजी अमड़ रुकैया साहिबा सां जेको हशर कई, अम्मा सां जेको हशर कई, मुंहिंजी ॿी चाची जनी नालो हुअसि, उहा उनजी ज़िंदगी वई हुई, उहा गुज़ारे वई। मुंहिंजी ॿी चाची सारा ख़ातून, उन सां जेको हशर कई, उन्हनि जेको ऑलमोस्ट जीअं ॻोठनि में हूंदियूं आहिनि हिकिड़ियूं तमामु दबंग क़िस्म जूं ख़वातीन, जेके भाॼा आहिनि, निणाननि, चाचियुनि, भाइटियुनि, भाणजनि, सभिनी जे जीअण जंजाल करे उन्हनि खे मरण जहिड़ो करे छॾींदियूं आहिनि, उन मां हिकिड़ी आहे। पर ख़ैर मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम वॾी आहे। त उहा जेका असांजी अदी आहे, उन बि तकरीर में किथे बि कोन चयो। पहिरीं ॻाल्हि त इहे तकरीरूं कबियूं कोन, जग कोन खिलाइबो आहे। इख़्तिलाफ़ ॾिसो, सिंध जा वॾा गादियुनि जा पीर आहिनि,
उन्हनि जा 2 भाउर हिकिड़े पासे आहिनि, 3 भाउ ॿिए पासे हूंदो। हैदराबाद जे भरिसां गादी आहे, उन में 2-3 भाउर हिकिड़े पासे आहिनि, 2-3 भाउर ॿिए पासे। भुटे ख़ानदान में ॾिसो त बख़्तावर कज़न आहे, ॿिए पासे फातिमा भुट्टो ऐं ज़ुल्फ़कार वारा कज़न आहिनि। हिक ॿिए ते चौकनि ते बि जुलूस कढी हिक ॿिए जे ख़िलाफ़ नफ़रत अंगेज़ तक़रीरूं कोन था कनि। तव्हां ॾिठो हींअर त सन में वाक़ियो थियो मलाहन वारो, तॾहिं बि जेको हिकिड़ो कज़न हो उन ते बाक़ी 2 कज़ननि को चौक ते बि तक़रीर करे उनजे ख़िलाफ़ के नाज़ेबा अल्फाज़ कोन ॻाल्हाया। त इहा सिंध में हिकिड़ी रिवायत हूंदी आहे त ज़ाती मामलनि खे ज़ाती रहण ॾिबो आहे, सियासी मामलनि खे सियासी बनाइबो आहे। हीउ नओं हिकिड़ो तरीक़ो ऐं कल्चर पैदा पियो थिए त पंहिंजे कब्ज़नि लाइ, पंहिंजे ज़मीनुनि लाइ, पुलिस वारे जे क़तल लाइ, हर ॻाल्हि में दिफ़ा लाइ सियासी कार्ड इस्तेमालु कयो, मज़लूम थी वञो, पोइ वरी कूड़ा केस ठाहियो। ईअं त हू चवंदो, तव्हांखे यादि आहे त हीउ जेको इमरान फारूक क़तल थियो उन ते सभ खां वधीक ओछगारू ॾेई रुडो केरु पिए, तव्हांखे यादि हूंदो। वरी कंहिं चयुसि त हीउ रिकॉर्ड कोन थियो आहे, वरी ॿियो दफ़ो रो, त वरी उहा वीडियो वरी रोके, वरी हमारा ॿियो दफ़ो लंडन में रोनो त इमरान फारूक जे क़तल ते। त ईअं जेको हीउ ड्रामो पियो थिए सॼो, ज़ाती रंग ॾेई, पोइ ज़ाती रंग खे सियासी रंग ॾेई, पोइ परायूं जायूं ऐं मिल्कियतूं फॿाइण। तंहिंजे करे इहो फॿाइण वारो रवैयो हिन दौर में माण्हू क़बूल कोन कंदा। ऐं गुज़ारिश थो कयां त रजिस्ट्री या कागज़ चेक कराइण लाइ, खातो चेक कराइण लाइ अचो, सब रजिस्ट्रार खे दरख़्वास्त ॾियो, DC खे दरख़्वास्त ॾियो, SSP खे, DIG खे दरख़्वास्त ॾियो, वेरीफाई कयो। या तमामु सवलो तरीक़ो आहे। ऐं न वञा त मूंखे चइजो त आउं कोर्ट में हाज़िर न थियां, सुभाणे दाख़िल कयो सिविल सूट, ऐं कोर्ट में अचां थो कागज़ खणी। तंहिंखां सवाइ ॿी ॻाल्हि त हीउ शौकत सरेवाल साहब बीठो आहे, अल्ताफ़ ख़ासकली साहब ऐं मरहूम अशरफ लाखो ऐं नूर अहमद कातिया ऐं अबरार अबड़ो साहब, इहे सभु मुंहिंजी इलेक्शन में ॾाढो एक्टिव हुआ 2013 जी बि। त 2013 जी जेका मुंहिंजी इलेक्शन हुई उनजो नॉमिनेशन फॉर्म भरण इहे दोस्त विया ऐं सैयद आलम शाह। त उहो नॉमिनेशन फॉर्म भरण वारो नूर अहमद कातियार साहब, उन नॉमिनेशन फॉर्म में तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजी मिल्कियत ॼाणाइणी पवंदी आहे, ऐं जेका मिल्कियत लिकाईंदव त तव्हां MNA MP सेनेटर थी वेंदो, तॾहिं बि तव्हांजी उहा सीट रद्द थी वेंदी जेकॾहिं का मिल्कियत लिकायो। हिकिड़ियूं 2 सीटूं तव्हांखे ख़बर हूंदी त अहिड़ियूं रद्द थी वियूं सिंध में, जिन में रुगो मिल्कियत में के, बल्कि पाकिस्तान में केतिरियूं थियूं जिन में मिल्कियत में का शइ मिस थी वई। गैस जो बिल लिकाए छॾियो तॾहिं बि सीट हली वेंदी, जेकर तव्हां नंढिड़ो फ्लैट लिकाए छॾियो तॾहिं बि सीट हली वेंदी। त उहा 2013 जा जेके मुंहिंजे इलेक्शन जा नॉमिनेशन जा कागज़ आहिनि से इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में आहिनि। उन में नूर अहमद कातियार साहब ॼाणाए जमा करायो आहे त 52 नंबर घर 750 फुटनि जो अयाज़ लतीफ़ पली जे नाले। इहा आहे 2013। पलीर साहब उन खां पोइ 2018 ताईं हयात रहियो आहे। त पलीर साहब खे 5 साल पलीर साहब जी हयाती में 2013 में इहे नॉमिनेशन पेपर्स जमा कराया। तव्हां वटि हाणे को बि मैटर कोन्हे, तव्हांजी ज़िंदगी जो मिशन आहे त क़ौमी अवामी तहरीक ते हमले आवर थियणो आहे, छाकाणि त बेदारी मार्चूं थी करे, सिंध खे सुजाॻ थी करे, सिंध जे हक़नि लाइ लड़े थी। राति जो जेकॾहिं जमुना खे रेप करे उन जी तौहीन करे उनजो केस दाख़िल नथो थिए त क़ौमी अवामी तहरीक पुॼे थी। जेकॾहिं कमांद जे आबादकारनि खे मुआवज़ो कोन थो मिले त धरणो क़ौमी अवामी तहरीक ते हले। जे ॿेटनि ते इशू खॼे थो त क़ौमी अवामी तहरीक सॼी सिंध खे मुतहरिक करे निकिरे थी, सॼे सिंध में कंदकोट खां कराची ताईं बेदारी मार्च थी करे। जेकॾहिं हीउ पहिरियां ते थिए थो त सभ खां पहिरीं मुज़ाहिरनि जी काल क़ौमी अवामी तहरीक थी ॾे। हींअर सॼो महीनो क़ौमी अवामी तहरीक एहतजाज कयो आहे, 30 ॾींहं सिंध जी तारीख़ ॿियनि पार्टियुनि बि कयो आहे, उहे बि असांजा भाउर जेके STP जा, SUP जा, जस्कम जा, मुआज़ जा, JUI जा, फंक्शनल लीग जा, शहीद भुट्टो जा, ख़ुदि पीपुल्स पार्टी में जेके चङा माण्हू हूंदा जेके सिंध जे इशूज़ ते आवाज़ बुलंद कनि था, जिन पार्टियुनि जा, उहे सभु माण्हू असीं सभु गॾु आहियूं, तॾहिं गॾिजी त असीं हिकिड़ी ताक़त बणिजूं था जो सिंध जा इशूज़ खणी सघूं था। त उन्हनि मामलनि तां तवजह हटाइण लाइ तव्हां अहल इक़्तिदार सां मिली ऐं तव्हां सिंध जे माण्हुनि खे निशानो बनायो, उन्हनि ते इल्ज़ाम हणो। उहे इल्ज़ाम हणण लाइ बजाए कोर्ट में हलिया वञो। जेकॾहिं सच ते सच चवंदा आहिनि, सच आहियो त दलील खणी अचो, सच आहियो त गोड़ बाबा। जेका बल्कि ॿी ॻाल्हि त जेकॾहिं कागज़ कूड़ा हूंदा त तव्हां कागज़नि कूड़नि हुअण ते रुगो कागज़ कूड़ा कोन थींदा, फार्जरी जो केस दाख़िल थींदो, कूड़नि कागज़नि ठाराइण जो केस दाख़िल थींदो, उनमें सज़ा ईंदी, टीप ईंदी। पाण टीप ॾियारे छॾियो न असां सभिनी खे, पाण मूंखे पाण टीप ॾियारियो, सज़ा ॾियारियो त अयाज़ लतीफ़ पली जे कूड़ा कागज़ ठाराया आहिनि कागज़नि। ऐं त तव्हांखे ॿुधायां पियो त हीउ न D10 जो 3 हिसो मुंहिंजो आहे ऐं D10 में बाक़ी 2 हिसा जेके आहिनि उहे मुंहिंजनि सभिनी भाउरनि भेणनि जा आहिनि। माना 33 हिसो 33 सैकड़ो मुंहिंजो आहे, उहो प्लाट ई मुंहिंजो आहे। ऐं बाक़ी जेके 2 प्लाट आहिनि उन्हनि में मुंहिंजे हर भाउ जो, हर भेण जो, मुंहिंजे भाउ जमील जो, सलीम जो, मसूद जो,
मुंहिंजे भाउ हैदर जो मरहूम जो, उनजे ॿारनि जो, मुंहिंजे भाउ नूर नबी जो, मुंहिंजी भेण फ़ाखरा जो, ज़फ़र जो, मुंहिंजी भेण तानिया ऐं अनीता जो, शहनाज़ जो, उन्हनि सभिनी जो हिसो आहे। मुंहिंजे अंबड़ियुनि जे जेके ॿार आहिनि उन्हनि जो हिसो आहे। ऐं मुंहिंजी भेण अनीता जेका गुज़ारे वई आहे उनजे पुट सारंग जो हिसो आहे, उनजे ॿिए पुट जो हिसो आहे, उन्हनि ॿिन्ही जो पुटनि जो पंहिंजे माउ जे करे हिसो आहे इन समूरी मिल्कियत में। ऐं जेके पलीअ साहिब जे नाले जे कुझु ज़मीनूं आहिनि जेके टंडे बागे में आहिनि ऐं कुझु ज़मीनूं जेके दाबेची में आहिनि, उन्हनि में उन्हनि सभिनी भाउरनि भेणनि जो हिसो आहे। जेको पलीअ साहिब जो मेमार में फ्लैट आहे, गुलशन ऐं मेमार में सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो, उन में मुंहिंजे हिननि समूरनि भाउरनि भेनरुनि जो हिसो आहे। मुंहिंजियूं ही ॿ भेणूं तानिया ऐं अनीता ऐं ॿ भाउर भाउ ज़फ़र ऐं फ़ाखरा तमामु हिकिड़ी जफ़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारी आहे। उन्हनि जी अंबड़ियुनि टीचिंग करे मुंहिंजी अंबड़ वांगुरु उन्हनि खे पाले वॾो कयो आहे। उहे हक़दार आहिनि त उन्हनि खे उन्हनि जो सॼो मेमार जे फ्लैट जो, मकलीअ जी जाइ जो, दाबेची जे ज़मीनुनि जे टुकड़नि जो, जुंगशाई जे गाबे पट जे ज़मीनुनि जो, टंडे बागे जी ज़मीनुनि जो, जिन ते सभु कब्ज़ो कयो वेठा आहे लैंड माफ़िया, उन्हनि मां उन्हनि भाउरनि भेणुनि खे हिसो मिलणु खपे। पर मूंखे हीअ ॻाल्हि कंदे ॾाढो थोरो अजीब ऐं दोस्त चवनि पिया सॼे सिंध जा, अॼु बि साफ़ चयो ते वज़ाहत कयो, मूंखे ख़राबु थो लॻे पियो। असां लाइ वॾा इशू हुजनि, असीं सिधरे पाणीअ ते ॻाल्हायूं, वसीलनि ते ॻाल्हायूं, ज़मीनुनि ते ॻाल्हायूं, सिंध जे जज़ीरनि ते ॻाल्हायूं। ऐं कल्ह टियों ॾींहुं मिठी हुअसि, नौजवान मिठ थर में कुझु कोन्हे। सॼे पाकिस्तान में इमरान ख़ान साहिब जी हुकूमत में महांगाई जे करे गुरबत तूफ़ान आहे, पेट्रोल जूं क़ीमतूं वधी वियूं आहिनि। असीं वॾनि इशूज़ ते ॻाल्हायूं, उन में हू असांखे फोर्स करे खणी था अचनि त असीं पंहिंजी नंढड़ी जाइ ते, नंढड़ी मोटर साइकिल ते, नंढड़े फटफटे ते ॻाल्हायूं। मूंखे कॾहिं ॻाल्हाईंदे ॾिठो अथव? मूंखे चवंदा जवाबु ॾे, ख़त जो जवाबु ॾे, फलाणे मूं ॾिनो को, ऐं कुझु कोन ॻाल्हाईंदो आहियां। ऐं चवंदो आहियां लेट देम डू वट एवर दे लाइक। असां पंहिंजी मुक़ाबिलो कयूं पंहिंजे सियासी सघ सां, पंहिंजे सियासी जदोजहद में। हू फोर्स था कनि, जवाबु ॾियो, जवाबु ॾियो, जवाबु ॾियो, रोज़ तकरीर तकरीर कहिड़ी पिया कयूं ॾिठो त बिजली जो बिल आहे। असां बिजली जो बिल आहे, असां साफ़ हिन खे ॾिनो आहे। साफ़ ई परेशान त बिजली जे बिल खे छा कयो, असांखे प्यारणो आहे बिजली जो बिल, कापी संभाले रखणी आहे, छा करणी आहे, का रजिस्ट्री को खातो बिजली जो बिल आहे, उन ते जुलूस था कढो। बाबा जुलूस सॼी ज़िंदगी कढो। मिसाल तौरु भला तव्हीं ताक़तवर आहियो, बाबा तव्हां वटि वसीला आहिनि, असीं कमज़ोर माण्हू, तव्हां वटि लश्कर आहिनि, छाजा पैसनि जा। तव्हां वटि तव्हांखे 20 लख रुपया मिलंदा त 20 लख रुपये में 20 बसूं जमा करे ईंदो। 20 लख में घणियूं ईंदियूं? 30-30 हज़ार, 20-20 बस ॾींदो त 20 लख में 50 बसूं ईंदियूं। 50 बसुनि में 30 माण्हू गॾु कयो त 1500 2000 माण्हू थी वेंदा। तव्हां वटि त पैसा आहिनि न बाबा। तव्हां त जे पंधु बि हलो था, तव्हांखे पैकेट थो मिले, उन में हिकिड़ो चिकन पीस, उन में 2 स्लाइस, उन में गुलाब जामुन, हिकिड़ो रसगुल्लो, भरिसां जूस जो दॿो आहे। तॾहिं ताईं 5 किलोमीटर पंधु था हलो, जुॾे खां निकिरी नए कोट खां निकिरी जुॾे ताईं, त तव्हां वटि पैसा आहिनि। तव्हीं पैसनि सां कुझु बि करे सघो था। तव्हीं महांगा वकील करे सघो था। तव्हीं 500-1000, तव्हां वटि 5-7 ॻोठ आहिनि, उन 5-7 ॻोठनि मां अधुनि खे वीचारियूं सादियूं असांजो अबोज अदियूं, ही थोरी अदियूं उहे आहिनि के अधी ज़ाइदा वारियूं या अधी हुज़ूरा शेख वारियूं या अदियूं जेके पंहिंजूं अधी मरियम राहू ऐं जी ज़रीदा बलोच जहिड़ियूं अदियूं जेके मुक़ाबला कंदियूं, पढ़ियल लिखियल हूंदियूं, मैदाननि में बीहंदियूं। ही अदियूं उहे आहिनि वीचारियूं सादियूं अदियूं जेके बैनर खणी ॾेई छॾियो, वणेसि त उन लिखी छॾियो इमरान ख़ान मुर्दाबाद, वणे त लिखी छॾियो ज़रदारी मुर्दाबाद, वणेसि त लिखी छॾियो त नवाज़ शरीफ़, वणे त लिखी छॾियो मार्क्स ज़िंदाबाद, वणेसि त लिखी छॾियो ज़रदारी ज़िंदाबाद। उहे वीचारियूं बैनर खणी बीठियूं हूंदियूं। तंहिंजे करे सियासत खे सियासत रहण ॾियो, सियासत खे ज़ाती टकराव न बणायो। ऐं तव्हांखे दावत थो ॾियां, ऐं पंहिंजे चाचे खे दावत थो ॾियां, गुलाब कादिर पली साहिब ऐं पंहिंजी पुफी हूर निसा खे। हूर निसा उर्फ़ मरियम, उर्फ़ अदी, उर्फ़ ज़मींदार साहिबा, उर्फ़ असांजी भेण बिल्डर साहिबा, वॾी आहे असांजी, वॾी आहे ऐं करे असां सां जुठियूं जहिड़ी सॼे घर सां, पर वॾी छाकाणि अरबपति आहे। त हाणे अरबपति आहे ऐं मूंखे फ़ोन कयो संदसि वेझनि अज़ीज़नि, नाला कोन थो खणा, 15-20 ॾींहं अॻु में मूंखे चयो त असां पूना वारे केस में फांसी पिया आहियूं, उन में असांजे लाइ मदद कयो। ये चओ त उहो व्हाट्सएप खोले ॾेखारियां त कॉल जो रिकॉर्ड त काइंडली इशू स्टेटमेंट फॉर अस। बाबा कीअं आउं सिंध जे पुलिस वारनि खे पंहिंजो थो सम्झां। पुलिस वारा ग़रीब आहिनि पर पंहिंजा आहिनि, सरकारी मुलाज़िम ग़रीब ॾा, उहे पंहिंजा आहिनि, हारी पंहिंजा आहिनि, मज़दूर पंहिंजा आहिनि, उन्हनि खे तव्हां मारे विधो। त हाणे उन्हनि जे लाइ मुंहिंजो ज़मीर कीअं गवारा कंदो तव्हां उन्हनि जे पारां स्टेटमेंट ॾियां त इहो जेको मरी वियो इनखे इहो मौत जाइज़ हो ऐं मारण वारनि खे रिआयत ॾियो। मूं कोन स्टेटमेंट कढी, वरी मूंखे फ़ोन कयो, अमेरिका हाउस ते फ़ोन कयो, स्टेटमेंट ॾियो। मूं चयो माज़रत थो कयां, नथो ॾेई सघां। त उन अधीअ खे थो चवां, ग़ुलाम कादिर साहिब खे थो चवां, ऐं सईद आलम शाह साहिबु वेठो आहे, डॉक्टर अज़ीज़ तालपुर ऐं डॉक्टर गुलज़ार जुमाणी, ॿिया सीनियर माण्हू वेठा आहिनि। 5-7 माण्हू अचनि, मूंखे घुराइनि, जिते चवनि सईद आलम शाह साहिब जे घर चवनि, ग़ुलाम कादिर साहिब जे घर चवनि, जिथे बि चवनि, कंहिं आदि नूरुल्ला शाह जे घर चवनि, जिथे बि चवनि,
असांजे भाउ एजाज़ मंगी जे घर चवनि, असांजे भाउ जामी चांडे जे घर चवनि, असांजे भाउ ॿिए के पढ़ियल लिखियल माण्हू इमदाद हुसैनी साहिब जे घर चवनि, जिते बि चवनि भाउ आया साहिब कागज़ खणी अचो ओरिजिनल, ऐं हुननि खे बि चवनि अदा तव्हां वटि जे कागज़ आहिनि बिजली जो बिल ऐं साइकिल जी चाबी या जेको खणी अचो, शीशो जी कटाई त शीशो सां कटायो, रोशनदाने में लॻायोसीं, हुनजो बिल जेको उहो खणी अचो, पोइ कागज़ ॾिसी पोइ फ़ैसिलो करे छॾियो त कंहिंजी जाइ। बाक़ी हथियार बंदि अची पाण हिक ॿिए सां इहा ॻाल्हि कंदे जरा ॻाल्हाईंदा फलाणा पया खेल महकू पे आंदी है, हथियार बंद आया, हथियार बंद केर आया, आज़ाद मीरवाई, शौकत सिरेवाल, अल्ताफ खासकेली। तव्हांखे ख़बर आहे शुरू आई वॾा हथियार बंद, शुरू खां अल्ताफ खासकेली परूचांदे सां गॾु हो, शौकत सिरेवाल मोहब शीदी सां गॾु कमु कंदो हो, आज़ाद मीरवाई जो सो कहिड़ो मला हो दाड़ियल, सो उन सां गॾु कमु कंदो, तंहिंजे करे बकादार शाह सां गॾु हूंदो, तंहिंजे करे इहे दाड़ियल तव्हांखे ख़बर आहे हिकिड़े पासे क्लाशन अथनि, ॿिए पासे 3 थिरियूं रोगरू अथनि, रस्ते ते फायरिंगूं कंदा हलंदा पिया आहिनि, तंहिंजे करे उहे आया हथियार बंदि ऐं हिकिड़ो माण्हू खणी गुम करे छॾियऊं। ऐं ईअं उहो इमरान फारूक जे मामले में हुननि चयो त भाई वेठो उछगारूं ॾिनियूं, माण्हू खणी उहो माण्हू त हो ई कोन, हिकिड़े पासे चवनि था हिकिड़ो माण्हू चयो त माण्हू खणी गुम करे छॾियूं, ॿियो चयो त नंढड़ा ॿार हुआ न त ख़बर पइजी न, टियों चयो त दरवाज़ो बंदि हो, हुन मां थेलो खणी विया आहियो, चौथो वरी आयो त मूंखे पंहिंजो थेलो ॾियो। तंहिंजे करे मज़ेदार क़िस्म जा माण्हू आहिनि, ऐं उहे मज़ेदार माण्हू भला हिकिड़ी ॻाल्हि ते बीहनि ऐं आउं उन्हनि खे दावत थो ॾियां त सुबुह जो मूंसां अचो, गॾिजी हलो त पाण फ़ोन ट्रेस करायूं, तव्हांजा जेके जेके माण्हू गुम था उन्हनि जो फ़ोन ट्रेस करायूं, सिम उन्हनि जी ब्लॉक करायूं या सिम करायूं, जियो फेंसिंग करायूं, आख़िरी दफ़ो मोबाइल जी सिम किथे एक्टिव हुई कीअं हुई, ऐं ख़ुदि जेके QH जा दोस्त चवनि पिया असांजा 2 माण्हू गुम थी विया आहिनि, उन्हनि जो बि हिसाबु कयो, सभु 3 माण्हुनि जी ॻोल्हा कयो, हुनजी बि हिननि 2 माण्हुनि जी बि 3 जी ॻोल्हा कयो, ऐं पोइ हथियार वथियार जेके आहिनि रेड वेड कराए, ज़रूरु क्लेशन आंदियूं त खणी घुमंदा हूंदा त ओॾी महिल छापो हणाए क्लेशन बदिलाए वठूं, जेके मशहूरु 3 धाड़ियल आहिनि अल्ताफ खासकेली ऐं शौकत सिरेवाल ऐं आज़ाद मीरवाई। आज़ाद मीरवाई सफ़ा माण्हू खे मारींदो पहिरीं अकल पोइ कंदो, ऐं शौकत बि आहे अल्ताफ बि आहे, उन्हनि खे बदिलायो, इन करे मज़ाक पिया करायो। अधी ज़ीनत समय जो नालो न अथनि, अधी ही भरिसां वेठी आहे, अधी ज़ीनत इहा बि चई अथनि त इहा बि हथियार खणी आई ऐं इन बि फायरिंग कई आहे, ऐं तव्हांखे फिकाई थी, तव्हांखे शर्म आयो जो तव्हां पंहिंजी सिंधियाणी तरीक़े जी साथियाणीअ लाइ अहिड़ो इल्ज़ाम आयो, मूंखे फिकाई थिए आहे, मूंखे जेकर तव्हीं चओ आहे न, या मूंखे त ठहियो पर QH जेके आम कारकुन खे बि चओ आहे त तूं FIR कटराए अधी हुसना राव जो ते, अधी उमरा ते, या अधी ॿी के भेण ते असांजी चऊं आहे हिननि सां साथियुनि सां वक़्तु गुज़रियो आहे, दुख सुख जा साथी आहियूं, ॿी पार्टी जो हुजे तॾहिं बि चवां भेण जो नालो कीअं वठो, सो उहा उन अची तव्हां शुरूआत किथां कई आहे त अधी ज़ीनत समूह हथियार खणी आई ऐं उन अची हमिलो कयो ऐं अधी ज़ीनत जी माण्हुनि खे तशदुद कयो, फिकाई पिया कयो, सॼी सिंध में ख़्वारी पिया कयो, ईअं न कयो, तव्हां में जेके सम्झू माण्हू से अॻियां अचनि, ऐं आउं तव्हांखे मोहलत थो ॾियां, ॾिसो मूंसां छेड़छाड़ कंदव, हाणे वरी आउं ॿी टोन में तव्हां सां ॻाल्हायां, मूंसां छेड़छाड़ कंदव, मुंहिंजा ही तरीक़ा मूंखे हुन में रुकावट हुजंदो, ऐं लीगल तरीक़ो वठंदुसि, ऐं लीगल तरीक़े में आउं जेके जेके शरारत हूंदा उन्हनि खे रिस्पॉन्डेंट बनाईंदुसि कोर्ट, ऐं पोइ लीगल तरीक़े में यादि रखो त पोइ जॾहिं आउं हुन में सिविल सूट ऐं पिटिशन्स में वेंदुसि त पोइ पहिरीं C3 जो ज़िक्र ईंदो, D10 ईंदो, मेमार ईंदो, मकली जी जाइ ईंदो, दाबेची जूं ज़मीनूं ईंदो, गाबे पट जूं ज़मीनूं ईंदियूं, टंडे बागे जूं ज़मीनूं ईंदियूं, मूं हेसि ताईं कुझु कयो आहे, मूंखे त दरख़्वास्त ॾिनी आहे, ऐं हिते तव्हांखे ख़बर आहे हुन जाइ ते बि कोन वियो आहियां, जेके QH जा दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त आउं जाइ ते वियो आहियां, हीउ 3 ॾींहंनि खां किसो पियो हले, ऐं जाइ ते मूंखे आउं ॿियनि कमनि में लॻियल आहियां बाबा, मूंखे कोई टाइम आहे या त आउं वेठो 750 फुटनि जी जाइ ते वेठो मग़ज़मारी कयां ऐं उते वेठो ॾिसां त छा थियो, केरु वेठो आहे केरु न वेठो आहे, ऐं जाइ ते कोन वियो आहियां, पंहिंजे दोस्तनि खां QH जे दोस्तनि खां ईमानदारी खां किथे पुछी ॾिसो न त आउं हुन जाइ ते वियो आहियां, 3 ॾींहंनि खां जेके मीटिंगूं आहिनि कंहिं मीटिंग में वियो आहियां, वियो ई कोन आहियां, मूंखे ईअं न कयो, मूंखे तंग न कयो, जेके जेके दोस्त वेठा मूंखे तंग न कयो त सुभाणे सुबुह जो वञी मूंखे छा करिणो आहे, सम्झो था मूंखे छा करिणो आहे, मूंखे सुभाणे वञी सिविल सूट दाख़िल करिणो आहे पार्टीशन जो, सूट फॉर पार्टीशन, पार्टीशन सम्झो था त इहे जेके 150 वाला 3 आहिनि, इन मां 150 वाला मुंहिंजो विराए मूंखे ॾेई छॾियो, कोर्ट भला 3 महीना हलाईंदी, 6 महीना हलाईंदी, साल हलाईंदी, कोर्ट फ़ैसिलो हलाए करी पार्ट, भला इन तरीक़ो कहिड़ो आहे, कीअं रोकींदो हुनखे, को रोकण जो तरीक़ो आहे या तव्हां वटि, को लीगल तरीक़ो त आई कोन्हे, 150 वाला मुंहिंजे नाले आहे न, तो सूट फॉर पार्टीशन दाख़िल थींदो, कटिजी वेंदी, पोइ जेके बाक़ी 300 हूंदा हुन में दरख़्वास्त विझी छॾींदुसि, मुंहिंजी भेण तानिया तरफ़ां ऐं फ़ाख़रा ऐं अनीता जे तरफ़ां त बाबा इन्हनि 2 जाइनि जो
5 सैकड़ो या 10 सैकड़ो मुंहिंजी भेण जो आहे, 5 सैकड़ो ॿी जो आहे, 3 सैकड़ो ॿी जो आहे, 5 सैकड़ो ॿी जो आहे, इन्हनि खे विराए ॾियो, पोइ इहा जाइ सेल थींदी। ऐं इहो कोन पियो करणु चाहियां, छो था कयो, छो था मूंखे तंग कयो त सुभाणे सूट पार्टीशन जो विझां? रोज़ वेठा किरकिर कंदो, रोज़ वेठा गोड़ कंदो, सुभाणे विझी ॾींदोसां। पोइ ऐं टपड़ खणी इलीगल डिस्पोजिशन एक्ट जॾहिं दरख़्वास्त दाख़िल विझंदुसि, सम्झो था IDP जो केस थींदो आहे, लॉ आहे 2005 खां, उन में जेकॾहिं आउं केस विझी छॾियां त ही जाइ आम ते कब्ज़ो कयो वेठो आहे, छा कंदा? रिपोर्ट कंहिंखां तलब कंदा? लॉ जे स्टूडेंट्स खे थो ॿुधायां, रिपोर्ट तलब थींदी उन इलाइक़े जे SHO खां ऐं मुख़्तियार खां रजिस्ट्रार खां, कागज़ कंहिंजा आहिनि? कागज़ फलाणे जा, कागज़ फलाणे जा, तो इलीगल वेठो आहीं, इलीगल डिस्पोजिशन एक्ट में खणी चलाई छॾियो ऐं 7 साल सज़ा ॾियो। ये चेक जो केस हूंदो आहे, को माण्हू 5 लाख रुपया जो चेक ॾींदो आहे, हुनखे चवंदा आहिनि बाबा 5 लाख रुपया ॾे या कोर्ट में जेल में वञ, तो चेक ॾिनो आहे, सिग्नेचर वेरीफाई कयो, त मुख़्तियार खां कागज़ छो था करणु चाहियो? त आउं अची ठठे में बि केस दाख़िल कयां, आउं अची दाबेची में बि केस दाख़िल कयां, मूंखे छो था तंग कयो? न छेड़ मलंगानो, मूंखे छो था तंग कयो त आउं अची दाबेची या टंडे बागे जा सभिनी जा केस दाख़िल कयां, सभु पोइ मूंखे खफ़े में लॻाए ॾींदो, ॿिया कम मूंखां रहिजी वेंदा थोरा, ऐं सभिनी खे लॻाए ॾींदुसि, केस पिया हलाईंदा, इहे 3 दाड़ियल मशहूरु इहे लॻाए ॾींदुसि, इहे त दाड़ियल आहिनि, कोर्टुनि में पिया बीहंदा। उते अदी ज़ीनत मशहूरु जेको हो भेण असांजी दाड़े लाइ हथियारबंद आहे, उहा भेण दाड़ियल हथियारबंद खे चवंदुसि त अदी क्लाशनकोफ रखी तूं कोर्ट वञ कुझु ॾींहं, पोइ अची केस दाख़िल कंदो। तंहिंजे करे न कयो, ख़्वारी न करायो, ख़्वारी सिंध अॻु में ई मुख़्तलिफ़ मसइलनि में घेरियल आहे, ही बचा मरी विया, क़तल पिया थियनि, उन्हनि मसइलनि खे मुंहुं ॾियणु ॾियो, ख़्वारी न करायो। ऐं तव्हांखे रिक्वेस्ट थो कयां, जेके सम्झू माण्हू आहिनि, तव्हांखे रिक्वेस्ट थो कयां त तव्हांजी पार्टी जा 5-7 माण्हू जेके हुन पार्टी वेठा आहिनि, अवामी तहरीक में दर्जन अहिड़ा माण्हू हूंदा जेके सुठा हूंदा, चङा हूंदा, समझदार हूंदा, असांजे दुख सुख जे साथी आहिनि, उहे आस्ते आस्ते असां अचनि पिया, असां सां शामिल पिया थियनि। भला मजीद बुगियो साहब तव्हां सां हो, हाणे असां सां आहिनि, दोस्त आहिनि, सम्झी वियो न? किरण रेबारी साहब तव्हां सां हो न, असां सां आहिनि, शौकत सरेवाल साहब तव्हां सां हो न, असां सां आहिनि, शौकत तुनियो साहब तव्हां सां हो न, असां सां आहिनि, मनान शेख साहब तव्हां सां हो न, असां सां आहिनि, याकूब बोठो साहब तव्हां सां हो न, असां सां आहिनि। इहे सभु दोस्त आस्ते आस्ते जेके हेॾा अचनि पिया, उहे सॼी ॻाल्हि सम्झनि पिया, देरि सवेर अचनि पिया। हाणे तंहिंजे करे उते जेके दोस्त वेठा आहिनि उहे सम्झू आहिनि, असांजा अकुल रखनि था, जेके कुझु माण्हू उन्हनि खे इस्तेमालु पिया कनि, उन्हनि खे रोकीनि, उन्हनि खे चवनि त बाबा तव्हां टकराव पैदा करे, हू चाहिनि था त टकराव पैदा थिए, छाकाणि उन्हनि खे इहो कमु मिलियल आहे, पर जेके सम्झू दोस्त आहिनि उहे इहो घस रोकीनि, टकराव जी पॉलिटिक्स रोकीनि, उहो रस्तो इख़्तियार कनि जंहिंसां पलीउ साहिब हमेशह शेर पढ़ंदो, कमंदे महर चना पारकन के घर रोज़ी शिवी ज़िकर दा पशे मां बहम तवानी मस्त, कुर्ब जी रस्सीअ खे टोड़णो अथई त ईअं टोड़ जो सुभाणे ॻंढणु चाहीं त वरी ॻंढे सघे, त कुर्ब जी रस्सीअ खे ईअं न टोड़ियो जो सुभाणे सुबुह जो वञी परीहं उथी वञी केस दाख़िल कयां। तव्हांखे ख़बर आहे, तव्हीं पाण चवंदा आहियो, तव्हीं पाण हर जाइ जिते वेंदा आहियो चवंदा आहियो नसीम डिलक्सी जाइ अयाज़ साहब जे नाले आहे, चवंदा आहियो त हिन 3 प्लाटनि मां हिकिड़ो अयाज़ साहब जे नाले आहे, चवंदा आहियो त ही कागज़ बि अयाज़ साहब जे नाले आहिनि, तॾहिं त 3 ॾींहंनि खां तॾहिं त को बि कागज़ कोन पिया ॾेखारियो न, बिजली जो बिल पिया ॾेखारियो न, 3 ॾींहंनि खां को कागज़ न, तव्हां वटि कागज़ हुजे तव्हीं पेश न कयो आहे, संद नथी सम्झे, तव्हां वटि कागज़ हुजनि हा तव्हीं छा कयो आहे, तव्हां वटि कागज़ हुजनि हा या ही कागज़ कूड़ा हुजनि हा, तव्हीं कहिड़ो वण घोड़ो ॿधाइण ॾियो आहे त यकदमि खणी हुनजा फोटू कढी बीहारे दरवाज़नि ते बीहारे हिकिड़े हिकिड़े साफ़ ई ॾेई चैनल्स ते वञो आहे, सियासी पार्टियुनि ॾांहुं वञो आहे, चओ आहे हीअ रजिस्ट्री अयाज़ पली जे ॾिसो असांजी जाइ खई आहे, तंहिंजे करे तव्हां वटि का शइ कान्हे न, पोइ छो था तंग कयो? न कयो, ऐं तव्हांखे गुज़ारिश थो कयां न कयो। ऐं सिंध में लाक़ानून त हाणे कान हलंदी, दौर तब्दील थिया, कब्ज़ा वापसि थींदा ऐं इलीगलिटीज़ वापसि थींदियूं, कुझु वक़्त खां पोइ कचे जूं ज़मीनूं वापसि थींदियूं, फॉरेस्ट जूं ज़मीनूं वापसि थींदियूं, दौर चेंज पियो थिए, बदिलियल दौर खे सम्झो। मूंखे तव्हीं जे गुज़ारिश कंदो, फज़ीलत कंदो, मूंखे चवंदो फज़ीलत सां, जेकॾहिं मूंखे चवंदो त अया साहब तव्हांजे हिन 150 वालनि वारे प्लाट खे असांखे रेंट आउट करियो, जेको D10 ते 1/3 ॾिसो आहे, थी सघे थो ओॾी महिल सोचां तव्हांखे रेंट आउट करे छॾियां, थी सघे थो मूंखे चओ नसीम डिलक्सी जाइ रेंट ते असांखे ॾेई छॾियो, मामूली क़ीमत ते, मामूली रेंट ते, थी सघे थो तव्हांखे कुझु वक़्त लाइ ॾेई छॾियां। मूंखे जे चवंदो हींअर बि चवंदो त हीअ जाइ बि रेंट ते ॾियो, तव्हां हुननि सभिनी दोस्तनि खे चवंदो दादा सोचो बि, पोइ अदी ज़ीनत अब्बास ॿिया सभु सोचींदा, जेकॾहिं मुनासिबु सम्झो त रेंट ते ॾेई वरी ॿी का पाण वठणु चाहे, फज़ीलत जे दायरे में रहो, ॿिनि पार्टियुनि में अहिड़ा जहिड़ा ॾिसो था कोन था ॾिसो, त हीउ तमाशो न कयो। ऐं आउं अवामी तरीक़े जे सम्झू कारकुननि खे गुज़ारिश थो कयां त हिन टकराव खां, हाणे ॾिसो आउं वरी ॿी ॻाल्हि थो कयां, हीअ मुंहिंजी वीडियो रिकॉर्ड पई थिए, इहा हिस्ट्री जो हिसो, सुभाणे हुजां न हुजां, मूंखे हिकिड़े दोस्त चयो त हिन में फलाणनि माण्हुनि खे कमु ॾिनो आहे त फलाणा माण्हू हीअं कनि,
मूं चवंदा आउं त हुई मलंग माण्हू ऐं सॼो ॾींहुं पिया घुमूं फलाणो माण्हू फलाणे खे चए पोइ फलाणो फलाणे खे चए मुंहिंजी सिहत ते को इन्हनि जे बाबनि खे वेठा मुंहुं ॾियूं हिननि बालकनि खे कहिड़ो अहमियत ॾींदासीं तंहिंजे करे आउं तव्हांखे वरी गुज़ारिश थो कयां तारीख़ जो हिसो पई थिए सुभाणे जॾहिं इलीगल डिस्पोजिशन एक्ट जो केस दाख़िल थींदो पोइ तव्हां गिरफ़्तार थियो या तव्हांखे उछाड़े उछलाईंदा त पोइ हीअ विझो त पई हूंदी चवंदा आया साहिबु तव्हांखे अॻु में चयो ऐं सुभाणे जॾहिं पार्टीशन जो ॾिसो आउं सॼी सिविल सोसाइटी खे मुखातिबु आहियां त तव्हां हिननि खे सम्झायो मूंखे मजबूर कंदव ऐं सुभाणे इन D10 जे 1/3 लाइ पार्टीशन जो सूट विझी छॾींदुसि त हिनखे टोड़े उन पोर्शन खे अलॻि कयो पोइ तव्हां चवंदो ईअं न कयो त हिननि खे सम्झाए रहियो त ईअं न करायो मूंखां ईअं न करायो छाकाणि असां वटि क़ौमी अवामी तहरीक जी स्टैंडिंग कमेटी अॻु में इहो फ़ैसिलो करे चुकी आहे त असीं हिकिड़ी हद ताईं बर्दाश्त कंदासीं हिकु हद ताईं दरगुज़र कंदासीं वधीक कोन करे सघंदासीं लेकिन गुज़ारिश थो कयां त ईअं न कयो आख़िर में सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ी ॿी अपील थो करणु चाहियां त सिंध में जेका हीअ लाक़ानूनी थी आहे जंहिंमें ही नाज़िम जोखे जी शहादत थी आहे असांजी भेण मारिजी वई आहे ऐं असांजी सियाल भेण ऐं सुमरो नौजवान मारिजी वियो आहे उन खां अॻु में इरशाद रांझाणी निमृता इन क़िस्म जा जेके वाक़िया थिया आहिनि उन्हनि जो सबबु आहे त उन्हनि ज़िलनि ऐं तहलकनि में असांजो यूथ असांजा वकील असांजी मिडिल क्लास जी कोऑर्डिनेशन कान्हे जेकॾहिं हर ज़िले ऐं तहलके में असांजो पढ़ियल लिखियल यूथ नौजवान शागिर्द ऐं असांजो मिडिल क्लास ऐं असांजी जेका उते जी वकील बिरादरी ऐं सहाफ़ी बिरादरी आहे उहा गॾिजी स्टैंड वठंदी ऐं बीहंदी ऐं तोड़ कंदी माई जिंदो वांगुरु मासी खतीजा चांडियो वांगुरु त सिंध जे कंहिं बि बचे खे ईअं बेदर्दी सां क़तल कोन करे सघंदा कोऑर्डिनेशन मुस्तक़िल मिज़ाजी सां ऐं हीअ जेको केस बि आहे जेके बि केस आहिनि उन्हनि में रुगो पहिरीं FIR मंज़िल न आहे FIR खां पोइ गिरफ़्तारी बि मंज़िल न आहे असुलु मंज़िल आहे त गिरफ़्तारीअ खां पोइ तोड़ ते ई केस खे पुॼाइजे हाणे तोड़ ते केस ते पुॼाइण जे लाइ ॿ हींअर असां वटि मिसाल उहे माण्हू तोड़ ताईं लॻा अचनि हिकिड़ो असांजो भाउ राशिद महमूद सुमरो ऐं नासिर महमूद सुमरो उहे संदन वालिद साहब ख़ालिद महमूद सुमरे जे केस जी भरपूर पोइवारी पिया कनि हर तारीख़ ते हूंदा आहिनि शायदि वठी वेंदा आहिनि ऐं उते मौजूदु हूंदा आहिनि ॿी असांजी भेण उमेर उबा उहा बि संदसि केस में भरपूर पोइवारी पई करे ईअं ई माई जिंदो कयो तंहिंजे करे जेके बि असांजा नौजवान शहीद थिया आहिनि उन्हनि जे वारसनि खे गुज़ारिश कंदुसि त उहे बि केस जे इन्वेस्टिगेशन ऐं उन खां पोइ चालान ऐं पोइ केस हलण ऐं ट्रायल ताईं साबित क़दमी सां बीठा हूंदा त नतीजा निकिरंदा उन में मूंखे जेको कमु ॾींदा मूंखे बहसत वकील कमु ॾींदा इब्तिदाई तौर ते केस दाख़िल करे हलाइण खां पोइ ऐं परमानेंट कंहिं ज़िले में कोन अची रही सघंदुसि केस जी पोइवारी करण लाइ पर इब्तिदाई तरह केस दाख़िल करे हलाए प्रोसिक्यूशन तरफ़ां केस जो आगाज़ करे चार्ज फ्रेम करण खां पोइ कंहिं बि सिंध जे मक़तूल या शहीद या लावारिस ऐं बेवा करे कुठल सिंध जे नौजवान जे केस जी पोइवारी लाइ मूंखे जेकॾहिं इहो क़ौमी कमु ॾियण जे लाइ मूंखे ड्यूटी ॾींदा